वाली वारी सूरत हाल में निकरी चुको है। इतिहादी हुकूमत हाणे मुल्क के मौशी बहरान के चैलेंजिस में कढ़ण के लिए कोशिश कर रही है। दिफाई नुमाइश आइडियाज़ में चोट मुल्कन जा सफ़ीर तोड़े बिया अमलदार पंहिंजन मसनूआत समेत शरीक आहिनि। 17 नवंबर ते कराची के समुंड किनारे सीव्यू ते एयर शो कराइण जो भी ऐलान किया वियो है। आगाह कयो आहे कि सिक्योरिटी जा सख्त इंतजाम किया विया आहिनि। एक्सपो सेंटर हसन स्क्वायर का नेशनल स्टेडियम तरफ वेंदड़ रोड कुछ ॾींहनि लाइ बंद होंदो ऐं इन सिलसिले में शहरनि के मुतबादिल रस्ता इस्तेमाल करण लाइ चयो वियो आहे। शारा फैसल भी मुख्तलिफ वक्तन ते बंद रहंदी। कराची में अॼु खां दिफाई नुमाइश 2022 आइडियाज़ 2022 शुरू थी वई है। परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ास मेहमान हो इन तकरीब में, जंहिं इन नुमाइश जो इफ्तिताह कियो। इन मौके ते ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त मुल्क दिवालीअ मां निकिरी चुको है ऐं हाणे इतिहादी हुकूमत मुल्क के इक़्तिसादी बहरान में कढ़ण लाइ कोशिशूं कर रही है। ॿोॾ मुतासिरनि जी बहाली लाइ हिन वक्त कोशिशूं कयूं पिया। मौसमी तब्दीलियुनि के असर सबब पाकिस्तान के तमाम घणो नुक़सान पहुतो। आलमी सतह ते पाकिस्तान की दिफाई मसनूआत तमाम घणी मनता मारी है, पर उन बावजूद असांजी पैदावार हिन वक्त मयार मुताबिक तो है, पर गुंजाइश का काफ़ी घट है। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त आलमी सतह ते अमन जे लाइ पाकिस्तान पंहिंजो किरदार अदा कंदो रहियो है। हिन दफ़े पहिरियों दफ़ो रोमानिया, हंगरी और ऑस्ट्रेलिया भी शिरकत कर रहा है। इन नुमाइश में सिंध पुलिस भी पाँच स्टॉल लगायो है। दिफाई नुमाइश आइडियाज़ में इन अलावा चोट मुल्कन जा सफ़ीर पंहिंजी इन वक्त दिफाई पैदावार और ॿियनि मसनूआत सां गॾु इन नुमाइश में शिरकत